तहेरे के नेज़र ते सिर इन्हें कंजाहिन छोटे मदीने में तो यो मक्के यो मक्के मां वरी इराक दे शहर कूफे दे पे वने रस्तो रोके करबला दी धरती ते वठी आया से वहां पे इराक में हुई उते कत्ल करे शहीद करे उदा हिन जो सिर मुबारक अकेलो ना साथिन समेत नेज़र ते सिर खयाओ इराक मानिता शाम मुल्क में दाखिल किया शाम दे मानू के केड़ी खबर है सिर केरन मुसाफिर जा खयामत उन्हन के या खबर नहीं कंडा से केर पूछे नहीं कहां आया हो चौदह दमिश्क छोड़या शाम छोड़या था ये लाल दी मलऊन यजीद ये उतेरा दमिश्क में शाम आई करबला का वडी शाम ताई में महीने या 15 ॾींहं जो पंधु आ जेको हल भई त कई भी बनेगा महीनो पूरो रस्तन से रहंदा कॾहिं कॾहिं दरन ते रहंदा जेके जन्नत जा मालिक आ उन्हनि एॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं दीन जे करे असांखे नमाज पढ़ण नथी अचे दिल नथी कढे क़ुरान नथा पढ़ूं बच्चन के मस्जिद में नथा मोकिलियूं मस्जिदियूं असां वैरान कयूं ताकि जहिड़ो आहे मां भलो हां मां सुठो हां मूं जहिड़ो को मोतबर कोन्हे मां जहिड़ो को शहर में ॻोठ में माण्हू भलो न हूंदो मुंहिंजा पुट भला मुंहिंजी चायूं चकूं मुंहिंजूं बनियूं भलियूं ओ भाईजान भलो उहो आहे जंहिंजो किरदार भलो भलो आ जंहिं पंहिंजे ॻोठ वारा चवनि त ही भलो आ जंहिं पाड़े वारा चवनि त ही भलो आ पंहिंजे इलाइक़े वारा चवनि त ही भलो आ तुंहिंजे मुंहिंजे पंहिंजे चवण सां केर बि भलो कोन थिए तोखे पुट भला करणा आहिनि पुटनि खे दीनदार बणाइणा तुंहिंजे चवण में भला आहे पैसा था कमाए ॾे भला इहो मयार भलाई तो न भलाई जो मयार इहो आ तुंहिंजा पुट तुंहिंजे ॻोठ जे ग़रीबनि खे कम था अचनि फ़ख़्र सां चओ मुंहिंजा पुट भला तुंहिंजा पुट पंहिंजे टाइम पंहिंजे ख़ुदा खे सचो था कनि चओ त मुंहिंजा पुट भला आहिनि तुंहिंजा पुट कंहिंजी चोरी चकारी ठगीअ में न आहिनि चओ त मुंहिंजा पुट भला आहिनि बाक़ी तुंहिंजे चवण में त भला तोखे कमाए था ॾियनि भला ये भला न भाईजान हजरत मिनाल बिन आमिर रज़ियल्लाहु ताला अन्हु कूफे जी जामे मस्जिद में बैठा हो जो हाने मस्जिद की दीवारों ने नहीं भिटी में जो बाजार में जो नेज़र ते सिर लॻया असां इबरत में अची वियासीं अलाए कंहिंजा सिर खणी आया महीने जो पंधु हुयो त लाज़मन ये सिर मुबारकन ते लॻल खून आ करबला जी मिट्टी आ खुशबू थी वई आहे भाईजान जॾहिं महिल ओए सिर मुबारक बाजार में गुजरिया अंदर हिकिड़ो मस्जिद में नमाज़ी कुरानो बेचारो कुरान वेठो पियो पढ़े हुन पंहिंजे मुंहं सां पे पढ़ियो अल्लाह अस्हाबल कहफ वरकीम कानू मिन आयातना अजबा इन आयत पर मुसलमान भाइयों हजरत बिन हाल बिन आमिर रज़ियल्लाहु ताला अन्हु तो चवे जेडी माला वो कुरान पढ़ने वालो इन आयत पर दो हजरत हुसैन जे सिर पाक मां जेको नेज़र चढ़ियो हुयो उन जे सिर पाक मां आवाज आयो लब मुबारक चुरिया खुलिया चवण लॻो आजब मिन अस्हाबिल कहफ कतली व हमली मुसलमान भाइरो असां सब इबरत में अची वियासीं ही सिर ॻाल्हाए हिन सिर मां आवाज़ तो अचे ऐं इहो सिर तो चवे छो त क़ुरान ते क़ुरान पढ़ियो उन क़ुरान में इहा आयत पढ़ी त
असहाब कहफ जा ऐं रकीब जा असहाब अल्लाह जा वलिया अल्लाह जूं निशानियूं हुया उन क़ुरान जेड़ी मलाई लफ्ज़ पढ़िया त इमाम हुसैन जे सिर पाक मां ही लफ्ज़ निकता त मुंहिंजो क़त्ल ऐं मुंहिंजो नेज़े ते चढ़ण असहाब कहफ खां वधीक अल्लाह जी निशानी हज़रत बिलाल पैगंबर ऐसा पूछा कैसे कि कंजा सिराए तने खबर पई त ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न जा सिर आहिन ऐं पूछा कैसे यो जो ही सिरायो कंजो आ चयो ही इमाम हुसैन आली मकाम जो सिरा हज़रत बिलाल पैगंबर चयो अरे भाई त कल हाए थो हे तो चवे त असहाब कहफ अल्लाह जा वलिया अल्लाह जो निशानियूं आहिन फरमा हुसैन जो कत्ल ऐं मुंहिंजो नेज़े ते हमल उन्हनि खां वधीक अल्लाह जी निशानी इमाम हुसैन इते अवल बा हिकिड़ो अर्ज़ कया से इमाम हुसैन इते हिकिड़ी शायरी केड़ी जेका आयत पढ़ी न कुरान जी अल्लाह फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात जेके अल्लाह जे रस्ते में क़त्ल थी विया उन्हनि खे मोल न चओ इमाम हुसैन आली मकाम हर करबला में ऐं सिर शाम मुल्क में दमिश्क जे शहर जे बाज़ार में इमाम हुसैन ज़ुबान खोले दुनिया वारनि खे ॿुधायो मुंहिंजे नाने जे क़ुरान सच लिखियो अथव जेके क़त्ल थींदा आहिनि उहे ज़िंदा हूंदा आहिनि ॾिसो त मां हुसैन कीअं थो ॻाल्हायां या इमाम हुसैन शायदि इमाम हुसैन छा ॾिनी शायदि ॾिनी त मुंहिंजे नाने जो क़ुरान सच हो मुंहिंजे नाने जो क़ुरान में जेको लिखियल आहे सच लिखियल आहे त जेको मुसीबत ई उनखे मोल न चइबो इहो ज़िंदा हूंदा आहिनि छो त मां हुसैन ॻाल्हाए तव्हांखे ॿुधायो मुंहिंजो धड़ करबला में आहे मुंहिंजो सिर दमिश्क में आहे मां ॻाल्हायां बि मुसलमान अब आए रहो बाकी केड़िन ॻाल्हियुनि में असहाब कहफ खां वधीक इमाम हुसैन वधीक अल्लाह जी निशानी है वधीक तव्हां असांजी अक़ीदत काॾे अॻियां उम्मत जा वली काॾे मदीने वारे साईं जो बच्चो इनखे चइबो आहे अक़ीदत पर हक़ीक़त ॾे बि हलजे मुंहिंजा सोना इहा त तव्हां असांजी अक़ीदत आहे त हे मुस्तफा जो बचड़ो आहे असहाब कहफ खे नबीअ जा बच्चा न हा मुसलमानो पर हकीकत दे अचो हो वधीक या हे वधीक यार हाणे गहराई में ना हलो असहाब कहफ जा 7 ॼणा हुया हे 72 ॼणा हुया माना हो घट हे वधीक हो कुल नौजवान मर्द हुया हिन सां गॾु औरतूं ऐं बच्चा हुया हो घट हे वधीक हो काफ़िर बादशाह जे ज़ुल्म खां लिकण लाइ निकता हुया हे मुसलमान ज़ालिम बादशाह सां महादो टिकाइण लाइ निकता हुया ओ घट हे वधीक ओ घट हे वधीक मुसलमान भाइरो अञा ॻाल्हि ॿुधो असहाब कहफ जा 300 साल राति जा हिक गार में सुम्ही पिया कहीं लठ भी कोन हई हुयल सुम्ही 300 साल का बाद वरी उथिया जिंदा थिया चिरा थिया कुठल हुयो पर हुसैन जो धड़ करबला में ऐं सिर शाम मुल्क में कुठल धड़ जुदा है सिर जुदा है हो भी चिरा थिया हुया हे भी नेज़े ते कुरान पियो पढ़े हो घट सिर धड़क जला हो सुतागा उन्हनि खे कई कुठो लोयो इनखे कुठो धरने इन जो धड़ करबला में आ सिर ने दिया कुरान तो पढ़े चइबो तो हो घट हे वधीक तॾहिं त मुंहिंजे सुणियो सैन ईअं ई चयो अजब मिन असहाबिल कहफ वरकीम कतली व हमली असहाब कहफ वारनि खां
वधीक मां हुसैन जो क़त्ल ऐं मुंहिंजो हमल अल्लाह जी निशानी आहे चलो सुभान बस मां हिकिड़ी मनक़बत शरीफ़ तव्हांखे अर्ज़ कयां थो ॾींहं जो हिकिड़ो जलसो अॻु में बि कयो उन में बि ॾींहुं लॻो छो कमज़ोर माण्हू आहियूं दिफ़ाई पोज़ीशन जेका आहे सा उहा मज़बूत न आहे पोइ हिन करे गर्मी लॻे थी ॾींहुं लॻे थो पोइ किरी था अलाह ताला ख़ुशि रखे ऐं न पियो वठां को बि पोइ मां ॾींहं जो प्रोग्राम न कंदासीं राति जो कंदा वठंदासीं आहे त ड्यूटी ॾियणी पंहिंजो करबला वारे हुसैन जी बि ॾियणी आहे उन खां वठी वरी कंबर वारे हुसैन ताईं ड्यूटी असांखे ॾियणी आहे अल्लाह साईं मथो रखी आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे अल्लाह जो शुक्र था कयूं भली माण्हुनि खे दुनिया जो बादशाह बणाई न यार असांखे महबूब जे बचड़नि जो सनागर बणायो अथई असांजी ड्यूटी असांखे ॾाढी भली असांखे अल्लाह आख़िरी तव्हांखे मनक़बत अर्ज़ कंदो हलां उन में जेकॾहिं हिकिड़ी ॿ ॻाल्हि इमाम साईं जे फ़ज़ाइल जी अचे थी तव्हांखे अर्ज़ करियां थो ओ सब्र रज़ा जे बहर